अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनगाल ग्रुप में सवाल आयो है ईसाले सवाब जे ताल्लुक से पहिरीं पांच सवाल सुनो था। खुश आमदेद बलीकार जी सवाल। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उमर साहब अल्लाह जी हुकम से खैर से हूंदा, अल्लाह पाक पंहिंजे सोमान में रखे। आमीन। साहिब मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त ईसाले सवाब जे मुतलिक़ त ईसाले सवाब लाइ करे कुरो सिर्फ़ु पंहिंजो माउ पीउ या पंहिंजा भाउ भेण पंहिंजा अज़ीज़ क़रीब जेको आहिनि इन जे के सवाब पुॼाइण लाइ करे का पण वस्तु ख़ैरात करियूं था त ई महदूद आहे सिर्फ़ु रिश्तेदार ताईं या कंहिं पण शख़्स लाइ करे पाण कीअं पण जेकॾहिं ख़ैरात कंदासीं त उनजो उनखे सवाब मिलंदो या न। जीअं त पाण वटि हिते अहिड़ो पण हुए थो जे किथे किथे त जॾहिं माण्हू को मरी वेंदो आहे कंहिंजे घर में जेकॾहिं को मयत थी वेंदो आहे त पोइ पुठियां इहा ठहंदो आहे ॾींहुं ॿार ॾे गणतरी जो कोई हिसाबु नथो, पण कॾहिं कॾहिं त पोइ माण्हू खाराइनि था, के ॿार खाराइनि था, के सॼे ॻोठ खे खाराइनि था, के ईअं ख़ुदा खान खाराइनि था। त इहो जेको खाराइणु जाइज़ आहे या न। ॿई ॻाल्हि त हिकिड़ो हिन में हर कंहिंजो ॿार या हर को माण्हू खाई सघे थो या ज़रूरतमंद ऐं मिसकिन सिर्फ़ु खाई न सघे, त इन जे बारे में वज़ाहत कंदा अल्लाह पाक आख़िर दुनिया आख़िर। शुक्रिया, बेहतरीन सवाल है। क़ाइदो कानून आहे दुनिया जो त इंसान अचनि पिया वञे पिया ऐं जंहिंजा अज़ीज़ विछड़ी वञे था, अज़ीज़ खे ॾाढो ॾुखियो लॻे थो, उन खे पोइ यादि कयूं था, उन जी यादि में को प्रोग्राम बनायूं था। इस्लाम वॾी सहूलियत ॾसें त उन खे यादि करे ऐं दुआऊं ॾियो, यादि भले कयो पण दुआऊं ॾियो। क़ब्रिस्तान ते वञो, तव्हांखे मौत यादि अचे, पण हिते इस्लाम हिकिड़ो नियम ॾसें जे क़ब्रिस्तान ते वञो औरतूं न वञे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़वारातुल क़ुबूर, क़ब्रिस्तान ते वञण वारी औरत मथे लानत आहे। अच्छा, ईसाले सवाब लाइ मिणी खां पहिरीं वॾो मुंदो इहो आहे त जेको शख़्स वफ़ात करे वञे थो ऐं उन मथे जे फ़र्ज़ रोज़ा बाक़ी वेहनि था, नज़र जा रोज़ा बाक़ी वेहनि था या को नज़र बाक़ी वेहे थी त उनजा वलीअ पूरो कयूं। वलीअ जेको वारिस रहिया इहो उनजो घरु मकान बंगलो खेत्र गाॾी ज़मीन हर कंहिंजा वारिस थियनि था, पण उनजी तरफ़ां रोज़ा नथा रखें। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन मात व अलैहि सियामुन साम अनहु वलीयुहु। बुख़ारी जी रिवायत है, जेको शख़्स वफ़ात करे वञे हुन मथे रोज़ा फ़र्ज़ बाक़ी वहे त उनजा वारिस रोज़ा रखें त ई ईसाले सवाब आहे। जेकॾहिं हज बाक़ी हो, इन मथे फ़र्ज़ हो, हज फ़र्ज़ हो त हज बदल कराए में अचे, ईसाले सवाब पुॼे थो, सवाब हिनखे इलाह थिए थो। त सवाइ जनरली जेको मुस्लमान दुआऊं घुरनि था ई दुआऊं उन लाइ ईसाले सवाब आहे। पिंड दुनिया में न आहे पण इन जूं नेकियूं वधे पियूं, सवाब थिए पियो, सदके जारिया करे वियो आहे, इल्मु छॾे वियो आहे या नेक औलाद जेको दुआ घुरे, ई मड़े साबित आहिनि। पण जेको पाण वटि हिकिड़ो तरीक़ो आहे जे ईसाले सवाब लाइ वफ़ात जे 3 ॾींहं पुठियां ख़ासि प्रोग्राम रखिणो ऐं देग चाढ़णी, ही ईसालो सवाबु हदीस में सुन्नत में ई तरीक़ो साबित न आहे। ऐं मूं अमुक जॻह ते ॾिठो त जुमे जी नमाज़ पुठियां हर कंहिंजे घरां भत आयो पे या ख़ासि करे त सेवइयूं ऐं मिठी चीज़ हुई। भई ही छा आहे त ॾसियो जे मरहूमीन जे रूह खे सवाबु पुॼायूं था, त ई तरीक़ो पण सुन्नत में साबित न आहे। वरी मूं अमुक जॻह ते ॾिठो सांझीअ जो लोलो घरा घर हलाइणो, हिकिड़ो हुनखे हलाए हिकिड़ो हुनखे, भई लोलो चई मयत जी नियत सां हलायूं था उनखे सवाबु मिले, ई पण न आहे। ईअं जे 2 ॾींहं मयत पुठियां, 40 ॾींहं मयत पुठियां, 6 महीने मयत पुठियां ख़ासि प्रोग्राम बनाइणो ऐं उन लाइ मानी करणी, ईसाल सवाब लाइ करे को प्रोग्राम रखिणो जंहिंमें ख़ासि देग वग़ैरह जो मुंदो हुए थो, त उन जे रूह खे सवाबु पुॼाए जो ई तरीक़ो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते साबित न आहे। अने साहबा किराम जेको सुन्नत खे सम्झिया थे ऐं साहबा किराम क़ुर खे वधारे सम्झिया थे, त उन वटां पण इन लेवल जो कोई ईसाल सवाब जो तरीक़ो साबित न आहे। ऐं पाण कॾहिं ईअं चऊं था जे हलो हाणे ॿारणे खे खारायूं, मासूमे खे खारायूं, फ़क़ीर खे खारायूं, पण देग जो मुंदो जो न आहे। बाक़ी ॿियो बेशक आहे जे कंहिं ग़रीब खे सयाई राशन गिनी ॾियो, नियत ई रखो जे हीअ आउं नियत रखां थो मुंहिंजो भाउ अज़ीज़ या जेको मरहूम रहियो उनखे सवाबु मिले,
पाण उमेदु रखूं था त इन जे ज़रिए मिलंदो, पण देगी रधियूं पां, बनायूं पां, खियूं पां ऐं खाई पी ढकारूं ॾेई वाह वाह कयूं जे खाओ मस्तु बनियो हो। हाणे इन में परियां साबित न आहे, जे साबित न आहे त पाण इजाज़त न ॾेई सघूं। हाणे ई मुंदो आहे जे कुटुंब वारा खएं या न खएं, त कुटुंब वारा पहिरियों त खाधे जी जे वधारे केॾा पाण खे वज़ाहत नथी मिले, जे वज़ाहत नथी मिले त देग वारो मुंदो ज न आहे। बाक़ी को रोज़ो बाक़ी वे उनजे ख़ासि कमु जेको बाक़ी हुए उहो कराए में अचे, हज बाक़ी आहे त हज कराए में अचे, कर्ज़ो उन ते बाक़ी हो उहो कर्ज़ो उतारे उनखे सवाबु मिलंदो। कर्ज़ो ढिग माण्हू मरी वञे त कर्ज़ो बाक़ी पियो हुए थो, पोइ त टंगियो पियो आहे। त ईसाल सवाब लाइ अहदीस में जेतिरो सबूत आहे, ईज सही तरीक़ो आहे। फ़हम साहबा ईज ॾसे थो त हीअ जेको पाण देगी रहियूं ऐं ख़ासि ॾींहं मुक़ररु करणा, 3 ॾींहुं, 10 ॾींहुं, 40 ॾींहुं, 6 महीनों, 12 महीनों वग़ैरह वग़ैरह, इहा अहदीस में ईसाल सवाब लाइ केॾा सबूत नथो मिले। जे सबूत नथो मिले त इन जे बदिले पाण खे उहो कमु कया खपे जंहिंजो अहादीस नबूविया में सबूत है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।